तो जी नाज़रीन, मैं इस टाइम मौजूद हूँ प्रेस क्लब सांगर के सामने, जहाँ पे GDA के जो है सदर तालका सांगर के रईस अली हसन निज़ामानी की सरबराही में जो है आज धरना लगा है। जो सिंधु दरिया में जो 6 कैनाल निकाले जा रहे हैं उनके खिलाफ वो गैर कानूनी है और उन कैनालों के निकलने की वजह से जो है सिंध का बहुत बड़ा नुकसान होगा, सिंध बंजर हो जाएगी। तो मैं इस टाइम प्रेस क्लब सांगर के सामने मौजूद हूँ। सही है। जम्मू कश्मीर लाइन निकालने के खिलाफ आज कल का लेवल पर और धरने का जो यहाँ पर तलका सदर निज़ामानी की सरबराही के अंदर तो जी नाज़रीन, मेरे साथ मुबीन दस्त जो इंफॉर्मेशन सेक्रेटरी है ज़िला सांगड़ के, वो मौजूद हैं। मुबीन, क्या कहेंगे जो आज तक सिंध पूरी जगह है वो सरापा एहतजाज है। तव्हां ॾिसो सिंध में अॻे बि माना जेका आहे वो बंजर थी रहे, पानी जो खोट है उनमें सिंध जो सिंधु दरिया है उन तां केनाल कढिया पिया वञनि। अॻ में पानी जी शदीद खोट है, जॾहिं केनाल निकिरंदा त तव्हां ॾिसो सिंध खे बंजर करण जी इहा साज़िश कई पई वञे। सिंध जा समूरा इदारा तबाह कया विया आहिनि। जेका पानी जेको माण्हुनि जो GIP जो जेको हक़ आहे उहो खसियो पियो वञे। ऐं सिंध जे माण्हुनि सां तव्हां ॾिसो पूरी सिंध में लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन आहे उहा बि तमामु ख़राबु आहे। कच्छ जे इलाइक़े में तव्हां वञो, उत्तर सिंध में वञो या हिते जेको सांगड़ में तव्हां ॾिसो सांगड़ आहे या मिरपुर ख़ासि आहे, पूरी सिंध में तव्हां ॾिसो लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन ख़राबु आहे। ऐं जॾहिं माण्हू जे पाणी जीअं भई जेको असांजो डिपेंड जेको आहे सिंध जे माण्हुनि जो एग्रीकल्चर ते, जॾहिं एग्रीकल्चर खे तबाह कयो, पहिरियों ई एग्रीकल्चर खे तबाह कयो वियो आहे। सिंध जे जेके पुछड़ियूं आहिनि तव्हां ॾिसो उते वॾे माना काफ़ी सालनि खां उते पाणी नथो पहुचे। जॾहिं सिंधु दरिया में जेके वधीक 6 कैनाल कढिया वेंदा उन खां पोइ तव्हां ॾिसो सिंध जे माण्हुनि जे छा सिंध जे माण्हुनि जी मुआशी कतलाम कयो पियो वञे। सिंध जे माण्हुनि जो जियापो जेको आहे तव्हां ॾिसो एग्रीकल्चर ते उनजो जियापो ख़तमु कयो वञे। उन ते फौरी तौर ते जेके इहे कैनाल जेके एक्ट में तरमीम कई आहे उनखे वापसि वरितो वञे ऐं सिंध जे माण्हुनि सां जेका नाइंसाफ़ी थी रही आहे उहो ख़तमु कई वञे। तो इहो मसलो जेको ख़ाली कंहिं पार्टी जो न आहे, पूरी सिंध जे माण्हुनि जो आहे। सिंध जा हर बाशऊर माण्हू जेको सिंध में जेको बि रहे थो उहो कहिड़ी बि पार्टी सां वापसि था हुजे, सिंध जे हर माण्हू जो मसइलो आहे, हर तबिके जे माण्हू जो मसइलो आहे। सिंध जे GIP सिंध जे माण्हुनि जे GIP जो मसइलो आहे। जी नाज़रीन, अवां ॿुधो था मुबीन दस्त ॿुधायो त हीअ सिंध जेको हिकिड़ी पार्टी या हिकिड़े कंहिं माण्हू जो मसइलो न आहे, हीअ त सॼी सिंध जी आवाम जो मसइलो आहे, जंहिंमें ज़िम्मेदार हारी अॻवान सभु इन एहतजाजनि में जेको आहे शिरकत करणु खपे त जीअं ख़बर पवे त सिंध जी आवाम केतिरा ॾींहंनि मां गुज़रे थी। रईस अली हसन निज़ामानी जेको आहे सांगड़ में एहतजाजी धरनो हुयो आहे। मीरपुर चौक ते सांगड़ में बाक़ाइदा धरनो लॻी पियो आहे। साईं जेको हीअ अॼु एहतजाजी जेको तहरीक आहे, जेका शुरूआति आहे हर तालुके जी सतह ते तव्हांजी लीड करियो पिया, तव्हांजो छा मुतालबो आहे त जेको तव्हां कहिड़ो मैसेज ॾिनो? असां मैसेज इहो ॾियणु चाहियूं त अॼु जी जेका ताज़ा सूरत हाल आहे, अॼु जी ताज़ा सूरत में सूरत हाल में सांगड़ तालुके जूं जेके मेन शाखूं आहिनि उहे अॼु पाणी बंदि अचनि था शार्टेज आहे। अगरि अॼु हींअर जी पोजीशन में शार्टेज में नहरियूं बंदि थियूं आहिनि त पोइ जॾहिं कैनाल ठहंदा पोइ असांजे सांगड़ जो ऐं सिंध जो छा हाल थींदो, असांजे बच्चनि जो मुस्तक़बिल जो छा हाल थींदो। तालुके सांगड़ जे सदर GDA अॻवान अली हसन